ओम नमः शिवाय। ही कथा पाण गुरु कृपा सां हासिल करे रहिया आहियूं। महिरबानी करे गौर ॾेई ॿुधिजो। हिकिड़ो प्रेमी हिकु महापुरुष वटि आयो। चरणनि ते किरी प्रेम सां हथ जोड़े प्रार्थना करणु लॻो त ए जगत शिरोमणी संत मूंखे भॻवान जो आत्म दर्शन करायो। महापुरुष चयसि त आत्मा जो दर्शन कोन थींदो आहे। दर्शन त माया में थींदो आहे, बाक़ी आत्मा जो अनुभव थींदो आहे, एक्सपीरियंस थींदो आहे। ॻऊं थोरी आहे जो मां सिंगनि खां जले ॾेखारियां। प्रेमी चवणु लॻो, मां कीअं सम्झां या मञां त आत्मा राम आहे, भॻवानु आहे, जेको न ॾिसण में थो अचे न ॿुधण में अचे। महापुरुष चयसि त मां जो ॻाल्हायां थो उहो वचन ॾिसण में या ॿुधण में अचनि था? हिन चयो, साईं ॾिसण में नथा अचनि पर ॿुधण में त अचनि था। आत्मा त ॿुधण में बि नथी अचे। महात्मा वरी गुलाब जामुन खणी वात में विधुसि। चयाईं त हिन जो रस टेस्ट ॾिसण ऐं ॿुधण में अचे थो, पोइ कीअं थो मञे त हीउ मिठो आहे। प्रेमी चवणु लॻो त साईं ॾिसण में ॿुधण में खणी नथो अचे, पर चखण में त अचे थो त मिठो आहे, कड़ो आहे। टेस्ट त पाणखे ख़बर पई थी वञे। भॻवान त चखण में बि नथो अचे। वरी महात्मा हिन जी पुठीअ ते कोमल रेशमी जो कपिड़ो घुमायो। चयाईं त हीउ ॾिसण ॿुधण ऐं सूंघण ऐं टेस्ट में तोखे अचे थो, पोइ कीअं थो चवें त ॾाढो नरम मुलायम आहे। भॻवानु ॾिसण ॿुधण चखण में खणी कोन थो अचे, पर छुअण में बि नथो अचे न, पर आत्मा त छुअण में बि नथी अचे। वरी महापुरुष हिकिड़ो गुलाब जो गुल खणी नक ते रखियसि। चयाईं त हिन जी ख़ुशबू ॾिसण ॿुधण चखण ऐं छुअण में अचे थी, पोइ कीअं थो मञे त ख़ुशबू आहे, हिन में गुलाब मां ख़ुशबू अचे थी। चयाईं, साईं सूंघण में त अचे थी न, भॻवान त सूंघण में बि नथो अचे, पोइ मां कीअं मञां। हू प्रेमी महात्मा जे श्री चरण कमलनि ते किरी पियो। चवणु लॻो त भॻवान मूंखे कृपा करे आत्मा जो दर्शन करायो। तंहिं ते महात्मा छा कयो, हुन प्रेमी जी पुठीअ ते ताक़त भरे हिकु मुक हणी। हू प्रेमी मुख लॻण सां बेहोश थी वियो। चवणु लॻो त साईं मूंखे शदीद दर्द थो थिए। जॾहिं होश में आयो, पुठीअ में तमामु घणो सूरु आहे। महापुरुष चयसि त चङो ॾेखार, दर्द किथे आहे, सूरु किथे आहे, आऊं त ॾिसां। प्रेमी चवणु लॻो त साईं मूंखे सूरु आहे त ॾेखारण जो थोरी आहे। चङो भला ॾिसण में या चखण या सूंघण छुअण में ईंदो। चयाईं, साईं दर्द ॾिसण ॿुधण चखण में थोरी ईंदो, उहो त महसूसु थींदो आहे त बराबरि अंदरि सूरु आहे मूंखे। महात्मा चयसि त साॻी तरह भॻवानु आत्मा राम बि ईअं ई आहे। ॾिसण ॿुधण चखण सूंघण छुअण जी शइ कोन आहे, हू सिर्फ़ु ई सिर्फ़ु महसूसु करे सघिजे थी। उन ईश्वर जो मूंखे हर वक़्तु अनुभव अहसासु महसूसु थी रहियो आहे। महापुरुष चयो प्रेमी खे, पहिरीं आहे हू परम देव परमात्मा ज्ञान भॻवानु, पोइ आहे पोइ आहे पूरो जहां समान तूं। जॾहिं हू आत्म पालन कंदे ऐं ब्रह्म वेता सतगुरु महाराजनि जी शरण में अची वेदांत जो श्रवण मनन रंधियास कंदे, तॾहिं तोखे उन परम पिता परमात्मा जे हृदय में आत्मा में साक्षात अनुभव थियणु लॻंदो। परम पूज्य प्रेम योगीराज स्वामी ध्यानगिरी महाराज जिन जी करुणा कंदे सम्झाइनि था त स्वामी जिन योग मार्ग में अपनाई ताईं रसाईंदड़ माया योग शक्ति कुंडली जागृत विद्या जो ॼाणू महात्मा हुआ
ऐं सदाईं ध्यान में मोहो रहंदा हुआ। परम कल्याणकारी स्वामी जिन फरमाइनि था त इहो आत्मा कहिड़ो आहे, नित्य मुक्त स्वरूप आहे, उहो हर वक़्तु हमेशह एक रस आहे ऐं ॿियो अस ख़ुदि प्रकाश जीवती स्वरूप पंहिंजे प्रकाश महिमा में स्थित आहे। हिन खे कंहिंजी प्रकाश जी ज़रूरत कोन आहे। जीअं सूरज खे कंहिं प्रकाश जी ज़रूरत कान्हे, तीअं उहो आत्मा स्वयं प्रकाश आहे ऐं टियों प्रकाश वितपूर्ण जिते किथे व्यापक आहे, जिते प्रकाश ॾिस दुनिया में जो किथे न हर किथे मिलो रोशनी सूर्य टाइम या कंहिं सूरत में बल्ब जी सूरत में हर हंधि मौजूदु आहे ऐं सभ जे अंदरि ॿार लोध पर्वत सभ जो साक्षी दृष्टा ज्ञान स्वरूप ऐं सदा चित आनंद रूप ब्रह्म स्वरूप आहे। उहो आत्मा अजर अमर अस्थि भाती परीह करे सभ जो पंहिंजो पाण सुख स्वरूप आहे। चओ जय सियाराम। अगरि हीअ कथा तव्हांखे वणी आहे त भॻवानु किथे आहे, छो आहे, त हिन कथा खे पंहिंजनि सां शेयर कजो। जय सियाराम।